हाय गाइस, हाय माण्हू, वेलकम बैक टू द सिंधी गर्ल यूट्यूब चैनल। हिन वीडियो जे एंड में मां उहे बि तव्हांखे ॿ टे फेस वॉशेस ॿुधाईंदमि जेके हर स्किन टाइप लाइ हलनि, त टेंशन न खणो। जीअं कि मां पंहिंजे लास्ट वीडियो में डिस्कस कयो, असांखे पंहिंजे फेस जी चमड़ीअ जो ख्यालु रखण लाइ 4 बेसिक स्टेप्स फॉलो करणियूं रोज़। फर्स्ट, पहिरियों त असांखे ख़बर हुजणु खपे असांजी स्किन टाइप छा आहे, असांजे चमड़ीअ जो नमूनो छा आहे। सेकेंड, अगर तव्हांजी स्किन टाइप तव्हांखे ख़बर आहे त उन हिसाब सां फेस वॉश सिलेक्ट करणु। थर्ड, मॉइस्चराइज़र। फोर्थ, सनस्क्रीन। इहे 4 स्टेप्स जेको वीडियो लास्ट संडे ते मां पोस्ट कयो हुयो, अॻे संडे ते, उन में मां तव्हांखे ॿुधायोमांव पंहिंजे चमड़ीअ जो टाइप कीअं फाइंड आउट कयो। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदमि कि असां उन हिसाब सां कीअं फेस वॉश सिलेक्ट कयूं। हिन वीडियो खे अॻियां वधाइण खां अॻु मूंखे तव्हांखे रिक्वेस्ट करिणो आहे कि अगरि तव्हांखे ख़बर न आहे कि तव्हांजी चमड़ी जो टाइप कहिड़ो आहे, त प्लीज़ मुंहिंजो लास्ट संडे वारो वीडियो ॾिसो। छाकाणि त हाणे जेको मां फेस वॉश जो डिस्कशन कंदमि, तव्हांखे ॿुधाईंदमि ॻाल्हियूं, उहो उन स्किन टाइप जे बेसिस ते ई कंदमि। अॼु जे तारीख़ में मार्केट में हज़ारनि में अवेलेबल आहिनि फेस वॉशिस। उहे फेस वॉशिस कीअं सिलेक्ट करणा आहिनि, उहो मां तव्हांखे हाणे हेल्प करण लाइ कुझु इंग्रीडियंट्स ॿुधाईंदमि, कुझु नाला ॿुधाईंदमि कि तव्हां फेस वॉश में ॾिसिजो कि उहे हुजनि। मूंखे तव्हांखे हिकु रिक्वेस्ट करणी आहे, जेको बि तव्हां फेस ते हणो था, उन्हनि सामाननि जी जेकी इंग्रीडियंट्स जी लिस्ट आहे, उन जी थोरी ॼाण रखो। प्लीज़ थोरो पुठियां तव्हां पढ़ी करे ॾिसो कि उन में छा छा विधल आहिनि, कहिड़ा इंग्रीडियंट्स विधल आहिनि। हिन वीडियो में मां तव्हांखे तव्हांजे स्किन टाइप जे हिसाब सां तव्हांजे फेस वॉश में कहिड़ा इंग्रीडियंट्स हुजणु खपनि, जेके मेन इंग्रीडियंट्स आहिनि, उन जे बारे में ॿुधाईंदमि। एंड किन किन फेस वॉशिस जा मां तव्हांखे मिसाल बि ॾींदमि। हुन खां पोइ हिन वीडियो जे एंड में मां तव्हांखे ॿुधाईंदमि कि तव्हां हे स्किन केयर पाउच कीअं था खटी सघो। अगरि तव्हांजी स्किन टाइप ड्राई आहे त तव्हांखे उहे इंग्रीडियंट्स ॾिसणा पवंदा तव्हांजे फेस वॉश जे लिस्ट में, जेके तव्हांजी स्किन खे थोरो मॉइस्चराइज़ कनि, थोरो खाधो ॾियनि तव्हांजे स्किन खे। मिसाल जे तौर ते एलोवेरा, विटामिन ई, ग्लिसरिन, कैमोमिल, विच हेज़ल, इहे सभु ॾाढा मॉइस्चराइज़िंग इंग्रीडियंट्स आहिनि। तव्हां कोई बि फेस वॉश खणो, उन फेस वॉश में शुरूआत जे अखरनि में इहे अखर हुजनि त ॾाढो सुठो आहे, तव्हांजे ड्राई स्किन खे ॾाढो सुठो लॻंदो। मिसाल जे तौर ते हे जेको फेस वॉश आहे, इहो लिज़ अर्ल जो फेस वॉश आहे एंड हिन में रोज़मरी, कैमोमिल, कोको बटर एंड यूकलिप्टस इसेंशियल ऑयल जहिड़ा इंपॉर्टेंट सामान आहिनि। इहो फेस वॉश ईअं लॻंदो आहे ऐं ॾाढो सुठी तरह तव्हांजी स्किन खे मॉइस्चराइज़ बि कंदो, बट ऑल्सो क्लीन बि कंदो। त इहो फेस वॉश तव्हांजी स्किन खे थोरो ईअं खाधो बि ॾींदो, बट हिकदमि मेकअप वग़ैरह ॾाढो ब्यूटिफुली सभु लाहींदो आहे। एंड इहो हिकिड़ो ॾाढो सुठो एग्जाम्पल आहे ड्राई स्किन लाइ फेस वॉश जो। ऑफकोर्स तव्हां कोई बि फेस वॉश था वठी सघो, पर जेके मां तव्हांखे इंग्रीडियंट्स ॿुधाया ड्राई स्किन लाइ स्पेशली, उहे ध्यान में रखी करे वठिजो। बॉडी शॉप जो बि विटामिन ई फेस वॉश ॾाढो सुठो आहे एंड मां थोरा ॿिया बि नाला तव्हां लाइ हेठि डिस्क्रिप्शन बॉक्स में लिखंदमि, त उहो प्लीज़ हेठि चेक कजो वीडियो जे हेठां। ॿियो एग्जाम्पल ड्राई स्किन लाइ इहो आहे, इहो कील्स जो अल्ट्रा फेशियल क्लेंज़र आहे, जंहिंमें विटामिन ई, एवोकाडो ऑयल, स्क्वॉलिन, एप्रिकॉट कर्नल ऑयल, अहिड़ा ॾाढा ईअं मॉइस्चराइज़िंग इंग्रीडियंट्स आहिनि जेके तव्हांजे फेस खे सुठी तरह मॉइस्चराइज़ बि कंदा, बट ऑल्सो हिकदमि साफ़ कंदा तव्हांजे मुंहं ऐं स्किन खे। ड्राई स्किन में तव्हांजी चमड़ी ईअं छिकियल फील कंदी आहे ऐं उन में जेके नेचुरली असांजी स्किन ऑयल्स प्रोड्यूस कंदी आहे, उहे घटि हूंदा आहिनि। त इहे फेस वॉशिस तव्हांजी स्किन खे हिकदमि क्लीन कंदा, बट ऑल्सो तव्हांजे स्किन में जेके नेचुरल ऑयल्स आहिनि, उहे स्ट्रिप न कंदा, उहे कढी न वठंदा, उहे उते रिटेन कंदा, त तव्हांजी स्किन सुठो फील कंदी। फेस वॉश खां पोइ अगरि तव्हां ड्राई स्किन आहियो त तव्हांजी स्किन खे ड्राइनेस घटि फील थियणु खपे, ईअं छिकियल न फील थियणु खपे अगरि तव्हां सुठो फेस वॉश था यूज़ कयो त। अगरि तव्हांजी ऑयली स्किन आहे त तव्हांखे सैलिसिलिक एसिड, बेंज़ोइल एसिड, इहे इंग्रीडियंट्स चेक करणा पवंदा पंहिंजे फेस वॉश में कि उहे आहिनि की न। अगरि तव्हांजी स्किन ऑयली स्किन टाइप आहे त तव्हांखे उहो फेस वॉश यूज़ करणो पवंदो जेको तव्हांजी स्किन में जेको एक्सेस ऑयल आहे, जेको वधीक ऑयल थो निकिरे, ख़ाली उहो कढी वठे। असांजी स्किन नेचुरली ऑयल्स प्रोड्यूस कंदी आहे एंड उहे ऑयल्स हुजणु खपनि असांजे फेस ते बैलेंस करण लाइ। फॉर एग्जाम्पल, हे जेको कामा आयुर्वेदा जो एंटी एक्ने क्लेंजिंग फोम आहे, इहो ऑयली स्किन लाइ ॾाढो सुठो आहे, छाकाणि त हिन में नीम, तुलसी, टी ट्री एंड सैलिसिलिक एसिड बि आहे। इहो साॻो क्लेंज़र कॉम्बिनेशन स्किन लाइ बि कमु ईंदो, बट मां तव्हांखे एग्जाम्पल थी ॾियां कि तव्हांखे कहिड़ा इंग्रीडियंट्स जेके मेन आहिनि तव्हांजे स्किन टाइप जे हिसाब सां बैलेंस करण लाइ, उहे हुजणु खपनि तव्हांजे फेस वॉश में। ऑयली स्किन खे वॉश करण खां पोइ तव्हांजे जेको फेस ते एक्सेस ऑयल थो प्रोड्यूस थिए, तव्हांजे फेस वॉश जो उहो कमु आहे कि उहो एक्सेस ऑयल उते बैलेंस करे, उते स्टॉप करे, ऐं फेस वॉश खां पोइ तव्हांजो एक्सेस ऑयल न अचणु खपे, उहो तव्हांजे क्लेंज़र जो कमु आहे। अगर तव्हांजी स्किन कॉम्बिनेशन स्किन आहे, माना किन किन पार्ट्स में तव्हांजी स्किन ड्राई आहे ऐं किन किन एरियाज़ में तव्हांजो स्किन ऑयली आहे, त तव्हांखे सैलिसिलिक एसिड इंग्रीडियंट ॻोल्हणु खपे पंहिंजे
फेस वॉश में फॉर एग्जांपल हे कामा आयुर्वेदा जो एंटी एक्ने क्लेंजिंग फोम आहे जेको इहो मस्तु गज कंदो आहे एंड हिन में नीम तुलसी टी ट्री ऑयल एंड सैलिसिलिक एसिड भी आहे। इहो जंहिं महिल तव्हां यूज़ कंदव त हीअं मस्तु गज निकिरंदी आहे एंड फेस खे इहो प्रॉपरली मस्तु क्लीन कंदो आहे बट ऑल्सो जेको तव्हांजो कॉम्बिनेशन स्किन आहे उनखे बैलेंस कंदो आहे। इहो हिकिड़ो एग्जाम्पल आहे बट मां तव्हां लाइ ॿिया बि नाला एग्जाम्पल्स हेठि लिखंदमि डिस्क्रिप्शन बॉक्स में। तव्हांजी कॉम्बिनेशन स्किन जंहिं महिल तव्हां फेस वॉश कयो था उनखां पोइ जंहिं महिल तव्हां स्किन उघो था स्किन सुकी थी वञे त तव्हांजी स्किन खे सुठो फील थियणु खपे, किथे ड्राई किथे ऑयली ईअं न थियणु खपे छाकाणि त फेस वॉश जो कमु आहे उहो बैलेंस करणु स्किन खे। हिन वीडियो जे एंड में मां उहे बि तव्हांखे ॿ टे फेस वॉशिस ॿुधाईंदमि जेके हर स्किन टाइप लाइ हलनि, त टेंशन न खणो। तव्हांजी अगरि सेंसिटिव स्किन टाइप आहे त तव्हांखे ॾाढो ध्यान सां पंहिंजा स्किन केयर प्रोडक्ट सिलेक्ट करणा पवंदा। हिकिड़ो फेस वॉश जेको सभु स्किन डॉक्टर्स डर्मेटोलॉजिस्ट रेकमेंड कंदा आहिनि सेंसिटिव स्किन लाइ, इनफैक्ट हर स्किन लाइ, उहो आहे इहो सीटोफिल जेंटल स्किन क्लेंज़र। इहो ॾाढो सुठो फेस वॉश आहे, मां यूज़ कयो आहे, मूंखे ॾाढो वणंदो आहे। बट ऑल्सो तव्हांखे यादि रखिणो पवंदो कि इन में कुझु बि अहिड़ा इंग्रीडियंट्स कान्हनि जेके तव्हांजी स्किन खे इरिटेट कंदा, जंहिंसां कुझु रिएक्शन थींदो। ऐं सेंसिटिव स्किन लाइ ॿियो बि हिकिड़ो एग्जाम्पल इहो आहे बोटानिक्स जो, इहो आहे हाइड्रेशन बर्स्ट डुअल एक्शन क्लेंज़र। हाणे इन में सूदिंग क्लैरिसेज आहे। क्लैरिसेज हिकिड़ो ईअं प्लांट थींदो आहे जेको तव्हांजी स्किन खे ॾाढो थधो कंदो आहे, ॾाढो काम करे छॾींदो आहे, त उन में इहो बि आहे एंड इहो सेंसिटिव स्किन लाइ अगेन ॾाढो यूज़फुल आहे। हिन क्लेंज़र सां तव्हांजे फेस खे जाम हाइड्रेशन मिलंदो आहे, ॾाढो खाधो मिलंदो आहे, मॉइस्चर मिलंदो आहे एंड ऑल्सो तव्हांजी स्किन खे सूदिंग इफेक्ट थींदो आहे। त अगरि तव्हांजी सेंसिटिव स्किन आहे त इहो बि क्लेंज़र तव्हांखे ॾाढो कमु ईंदो। सेंसिटिव स्किन में कहिड़ो इंग्रीडियंट कंहिंखे रिएक्शन थो करे उहो न चई सघिबो आहे, ईअं सभिनी लाइ हिकु ई इंग्रीडियंट। त तव्हां कोई बि अगरि फेस वॉश वठो था पहिरियों हिते थोरो पैच टेस्ट कयो, हथ जे अंदरि हिते टेस्ट कयो, अगरि तव्हांखे सूट थिए त पोइ ई फेस ते हणिजो। एंड सेंसिटिव स्किन प्लीज़ पंहिंजी स्किन जो ख़्यालु रखिजो। अगरि तव्हांजी स्किन टाइप नॉर्मल आहे त वाधायूं, तव्हां ॾाढा लकी आहियो छाकाणि त तव्हांजी स्किन टाइप ते लॻभॻि कोई बि प्रोडक्ट सुठी तरह कमु कंदो। मां तव्हांखे कुझु एग्जाम्पल्स ॾींदमि तव्हांजे फेस वॉश लाइ, बट तव्हांजे नॉर्मल स्किन खे जेको बि तव्हां फेस वॉश यूज़ कयो उनखां पोइ तव्हांखे कुझु इरिटेशन न थियणु खपे, कुझु रिएक्शन न थियणु खपे, या तव्हांजी स्किन ड्राई ऐं टाइट न फील थियणु खपे एंड ऑल्सो ऑयल्स वधीक प्रोड्यूस न करणु खपे स्किन। तव्हांजे फेस वॉश जो उहो कमु आहे। फॉर एग्जाम्पल मां इन्हनि जे बारे में पहिरियों बि तव्हांखे ॿुधायो, लिज़ ऑयल जो क्लेंज़ एंड पॉलिश एंड कील्स जो अल्ट्रा फेशियल क्लेंज़र। इहे ॿई फेस वॉशिस कहिड़े बि स्किन टाइप लाइ ॾाढा सुठा आहिनि छाकाणि मां पाण यूज़ कया आहिनि एंड सायरनि खे बि यूज़ कया आहिनि। इन्हनि मां कोई रिएक्शन न थींदो आहे। ऑफकोर्स तव्हां पहिरियों पंहिंजो स्किन ते टेस्ट करे ॾिसिजो, पर अगरि तव्हांजो स्किन टाइप नॉर्मल आहे त तव्हांखे इहे फेस वॉशिस जाम वणंदा। ॿियो बि हिकिड़ो ॾाढो सुठो फेस वॉश फॉर्मूला 1006 जो एब्सोल्यूट ड्रीम क्लीन फेस वॉश। हिन में क्यूकम्बर एंड ग्रेप जा एक्सट्रैक्ट्स विधियल आहिनि। इहो ॾाढो सुठो आहे, मूंखे ॾाढो वणंदो आहे। अगरि तव्हां यूके में रहंदा आहियो त तव्हांखे इहे ॿई ॾाढा ईज़िली मिली वेंदा, छाकाणि त मां हाणे लंडन मां हिते शिफ्ट थी आहियां, त मां हिते अची करे क्लाइमेट चेंज थी आहे, प्रोडक्ट्स उहे नथा मिलनि, त मां ॿिया बि टेस्ट कया आहिनि। इहो कील्स जो अल्ट्रा फेशियल क्लेंज़र एंड सीटोफिल ॾाढा सुठा आहिनि स्किन लाइ। अगरि तव्हांजी नॉर्मल स्किन टाइप आहे त इहे ॿई इंडिया में बि अवेलेबल आहिनि, त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। अगरि तव्हां सोचो था कि मूं वटि एॾा फेस वॉशिस छो आहिनि, छाकाणि त मूंखे चमड़ीअ जो ध्यानु रखण जो ॾाढो शौक़ु आहे एंड मूंखे अलॻि अलॻि प्रोडक्ट्स ट्राई करणु एक्सपेरिमेंट करणु वणंदा आहिनि कि पोइ मां सजेशन्स ॾेई सघां पंहिंजे सायरनि खे, फैमिली खे, फ्रेंड्स खे। त मां अलॻि अलॻि ट्राई कंदी आहियां। मार्केट में जाम फेस वॉशिस अवेलेबल आहिनि, पर मां तव्हांखे जेके फेस वॉशिस ॾेखारिया इहे ॻिणियल चूंडियल फेस वॉशिस ॾाढा सुठा आहिनि। इहे जेके मां तव्हांखे फेस वॉशिस जा नाला ॿुधाया इहे मां ट्राई कया आहिनि ऐं ॾाढी रिसर्च करण खां पोइ मां इहे फाइनली सिलेक्ट कया हुया ख़रीदी करण लाइ। त मुंहिंजे फेस ते इन्हनि फेस वॉशिस मां कुझु रिएक्शन न थियो आहे। मुंहिंजे फेस जी चमड़ीअ जी टाइप, स्किन जो नमूनो, कॉम्बिनेशन स्किन आहे एंड हाणे हिते शिफ्ट थियण खां पोइ ऑफकोर्स अलॻि नया नखरा चालू थिया आहिनि, बट दैट इज़ नॉर्मल। स्किन चेंज थींदी रहंदी आहे वेदर जे हिसाब सां, जिते तव्हां रहो था उन जे हिसाब सां। एंड इन फेस वॉश खां पोइ मॉइस्चराइज़र कहिड़ो सिलेक्ट कजे, छाकाणि त तव्हांखे मॉइस्चराइज़र रोज़ु हणणु ज़रूरी आहे, त उहो मां तव्हांखे नेक्स्ट वीडियो में ॿुधाईंदमि। फाइनली हिन वीडियो जी सभिनी खां वॾी ख़ुशख़बरी, इहो पाउच जेको स्किन केयर पाउच आहे इहो क्लिनिक जो पाउच आहे। इन में हिकिड़ो फेस वॉश, हिकिड़ो मॉइस्चराइज़र एंड हिकिड़ो सनस्क्रीन मां विधो आहे एंड इहो मां तव्हां मां कंहिं हिकु ॼणे खे गिफ्ट कंदमि। ॾाढा सिंपल रूल्स आहिनि इहो खटण लाइ। पहिरियों तव्हांखे इहो वीडियो लाइक करिणो आहे, ॿियों तव्हांखे हिन चैनल खे सब्सक्राइब करिणो आहे, जेको ॻाढ़ो बटण आहे उहो दॿाइणो आहे, पासे में घंटी बि दॿाइणी आहे।
फाइनली तव्हांखे हेठि कॉमेंट्स में ॿुधाइणो आहे कि तव्हांखे इहो पाउच छो खटणो आहे. ओपन टू ऑल एजिस, ऑल स्किन टाइप्स, ऑल जेंडर्स. तव्हांखे फेस वॉश रिलेटेड ॿियो कोई क्वेश्चन हुजे प्लीज़ मूंखे हेठि कॉमेंट्स में पुछो, मां तव्हां सां हुते ॻाल्हाईंदमि. आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो. मिलूं था ॿिए संडे ते. तेसिताईं खोड़ प्यार एंड हैप्पी क्लेंजिंग. बाय.